अस्सलामुअलैकुम दोस्तों उम्मीद कयां पियो तव्हां सभु ठीकु हूंदा। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ज़र ज़िंदगी ड्रामे जे बारे में जे त छा थियो आहे ऐं छा थियण वारो आहे। दोस्तों उन खां पहिरीं मां तव्हांखे हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु कंदुसि जे मुंहिंजे हिन चैनल इमामदीन ऑफिशियल ते जे नवां आया आहियो त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं प्यारे बटन ते क्लिक कंदा त जीअं हर वीडियो तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ज़र ज़िंदगी ड्रामे में जे त 45 क़िस्त मंझि थियण वारो आहे। जीअं त मीरा ॻाल्हायो पियो फ़ोन ते त ही घर मुंहिंजे लाइ जीअं त दोज़ख आहे ऐं लालीअ चएसि त मीरा इहो छा थी ॻाल्हाई ईअं न चए थी। मीरा थी वरी चवे त अदा सां बाबा ॻाल्हाए छॾियो आहे, हाणे मुंहिंजी शादी बसि जीअं अम्मा जो चालीहो गुज़रंदो त बसि शादी कराए छॾींदासीं। ऐं होॾां वरी कमदार थो चए पाण धीउ खे अहिड़ो त ॾींदासीं ॾाजो जो माना दुनिया खे ख़बर पए त वॾे संदसि पुट थो चवेसि त बाबा एतिरो अदीअ खे ॾियण जो कमु कहिड़ो ऐं अदी त वॾेरनि जे घर में थी वञे ऐं एतिरो मुंहिंजे लाइ बचाए रखो जेको सुभाणे वरी मूंखे ॾिजो। वरी ग़ुलाम थो ओठे खे चवे त ओठा मूंखे जेका तूं सलाह ॾींदे मां उन ते अमल कंदुसि। मूं त तोखे कॾहिं पंहिंजो दुश्मन सम्झो ई न आहे, मूं त तोखे पंहिंजो वॾो भाउ सम्झो आहे। ओठा जीअं तूं चवंदे मां ईअं कंदुसि त वरी ओठो थो चवेसि त हाणे तुंहिंजे अॻियां रुकावट रबन वारा न पर हाणे तुंहिंजो पीउ आहे। जीअं त दोस्तों हाणे हुनजो चवणु आहे त हाणे ग़ुलाम पंहिंजे पीउ खे बि मारे त असांजो